अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मौजूदा हुकूमत जो शुरू खां वठी इहो ई कारनामो रहियो आहे त हूअ हर अहिड़े मनसूबे खे मुकमल करण जी कोशिशि कंदी आहे जेको तकरारी हुजे, जंहिंमां आवाम खे लाभ मिले न मिले पर आवाम तकरारनि जे वर चढ़ियल हुजे। बिल्कुलु अहिड़ी तरह नवनि सूबनि वारे मामले ते पिणु हुकूमत वधीक सरगर्म नज़र अचे थी। इस्लामाबाद जे गॾिजाणियुनि में 27वीं आइनी तरमीम बाबति ॻाल्हियूं तेज़ी सां हलनि पियूं। कुझु नुक़्ता साम्हूं बि आया आहिनि जेके अमल दरामद जी सूरत में मुल्क में वॾो सियासी थरथलो मची सघे थो। ज़रिया ॿुधाइनि था त तरमीम तहत सूबनि जा इख़्तियार घटाइण, नवां सूबा ठाहिण जे अमल खे सवलो करण ऐं हाणोकी कानून में सूबाई असेंबलियुनि जी मंज़ूरी वारो शर्त ख़तमु करण ते ग़ौर थी रहियो आहे। मुबसर चवनि था त अहिड़े क़दम सां वफ़ाक़ बजाए वन यूनिट जहिड़ी सूरतहाल पैदा थी सघे थी। 27वीं तरमीम में जेके इम्कानी नुक़्ता शामिल हूंदा उहे हिन रीत आहिनि: आर्मी चीफ जो उहिदो ख़तमु करे कमांडर इन चीफ, जेको टिन्ही फ़ौजनि जो अॻवान हूंदो, जो उहिदो ॿीहर बहाल करणु, जजनि जी रिटायरमेंट जी उमिरि 68 साल करणु ऐं आइनी अदालत क़ाइमु करणु, फाटा जो 2018 वारो इंतज़ाम ख़तमु करणु ऐं गवादर समेत कुझु इलाइक़नि खे वफ़ाक़ी इलाइक़ो क़रार ॾियणु शामिल आहिनि। जॾहिं त सियासी पार्टियुनि अंदरि बि इन बाबति बेचैनी वधी रही आहे। पीपल्स पार्टी अॻवान रज़ा रब्बानी मैदनियात बाबति वफ़ाक़ी पॉलिसियुनि जी मुखालफ़त करे चुको आहे, जॾहिं त तहरीक इंसाफ़ जी ख़ैबर पख्तूनख्वा तनज़ीम बि अहिड़नि मुआहिदनि खे रद्द करे छॾियो आहे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ आला धुरियुनि खे दरख़्वास्त कई आहे त बार काउंसिलनि ऐं वकीलनि जे इलेक्शन ताईं तरमीमी अमल मुलतवी कयो वञे, छो त अदलिया सां लाॻापियल नुक़्तनि लाइ बार जी हिमायत ज़रूरी हूंदी। बार जूं चूंडूं नवंबर ताईं थियणियूं आहिनि। क़ौमी असेंबली जो इजलास 26 सितंबर ते थियण जी उमेदु आहे, जिते मुमकिन आहे त तरमीम जो ड्राफ्ट पेश कयो वञे, पर जेकॾहिं सूबनि जे इख़्तियारनि में घटिताई आंदी वई त सख़्त रद्दअमल ऐं मज़ाहिम जो इम्कान रद्द नथो करे सघिजे। ॾिठो वञे त वफ़ाक़ सदाईं चालबाज़ियूं कंदो रहियो आहे। वफ़ाक़ सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो जारी रखण लाइ केतिरनि ई गैर अहम शोशन ऐं ड्रामनि सां सिंधी अवाम जो ध्यानु भटकाइण जी कोशिशि बि कंदो रहियो आहे, जंहिंमें लसानियाती ऐं सक़ाफ़ती तकरार पैदा करणु, ॿोली, निसाब या सक़ाफ़ती सुञाण बाबति गैर अहम बहस छेड़े वसीलनि जी असली लुट लिकाई वञे थी। निंढड़नि तरक़ियाती ऐलान जा वॾा शोशा, निंढा रोड, स्कूल या इस्पतालनि जे ऐलान खे वॾो करे पेश कयो वञे थो, जॾहिं त अरबे रुपया सिर्फ़ु पंजाब में ख़र्च कया वञनि था। दहशतगर्दी, ॾुहारियुनि या धाड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा वॾा शोशा छॾिया वञनि था। दरअसल वसीलनि जे कंट्रोल लाइ फ़ौजी ऐं नीम फ़ौजी इदारा वधीक मज़बूत कया वञनि था। शहरनि खे धार करणु या नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जूं ॻाल्हियूं बिना रोक टोक जे पंहिंजे पालियल माण्हुनि तरफ़ां वरजायूं वञनि थियूं, जंहिंमें कराची खे वफ़ाक़ी कंट्रोल में आणण या सिंध खे विरहाइण जा शोशा छॾराया वञनि था त जीअं सिंधी अवाम खे अंदरूनी वेढ़ में उलझायो वञे। हज़ारे नौकरियुनि जा ऐलान थियनि था, पर अमली तौर ते भर्ती मेरिट ते नथी थिए ऐं बेरोज़गारी जो मसइलो हल नथो थिए। वफ़ाक़ी फंड ऐं मेगा प्रोजेक्ट्स जा वाइदा करे वॾनि मेगा प्रोजेक्टनि जो नालो ॿुधाए अवाम खे उमेदनि में रखियो वञे थो, पर हक़ीक़ी तरक़ियाती असर सिंध में नज़र नथो अचे। उर्दू मीडिया वसीले सिंधियुनि जो ध्यानु पिणु हटायो वञे थो, जंहिंमें क़ौमी सतह ते गैर ज़रूरी बहस हलायो वञे थो त जीअं सिंध जे वसीलनि जी लुट मार लिकियल रहे। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।